अल्लाह पाक जा वॾा करम जो निजी आई तरफ़ां पहिरें मुसलसल 4 सालनि खां हींअर बि जेका रमज़ान में मुसाफ़िरनि खे रोज़े लाइ अॼु 24 रोज़ो आहे ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। असांजो चेयरमैन असांजो भाउ अब्दुल बासित मेमण जेको उमिरि ते वञी रहियो आहे, असां नंढड़ी भाउ खे अर्ज़ु कयोसीं तव्हां हिते अचो ऐं असां तव्हांखे हिते माना इस्तक़बाल कंदासीं। तव्हां उमिरि ते फेरनि था दुआ बि करिजो, असां बि दुआ कयो त असां बि सोणे नबी जी ज़ियारत करे अचूं। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा वॾा थोरा आहिनि असां ते, वॾा करम आहिनि असां ते, जो असांखे हुननि बंदनि मां जेको आहे सो अल्लाह साईं रखियो आहे जेके ॾियण वारनि मां आहिनि। असां जेको आहे सो इंतिहाई ऐं पर्सनली तव्हां सभिनी जो माना तव्हां जेके बि जेके पहिरें रोज़े खां वठी अॼु ॾींहं ताईं आख़िरी रोज़े ताईं हिते बीठा हूंदा, उन्हनि सभिनीनि दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। तव्हां यकीन कंदा मूंखे एतिरी ख़ुशी जेको आहे सो मतिलबु बयानु नथो करे सघां, मूंखे एतिरी ख़ुशी पई थिए जो अल्हम्दुलिल्लाह दोस्त सची नियत सां खुलूस सां दिलि सां बग़ैर के लालच जे हिते जेको आहे सो बीठा आहिनि ऐं पंहिंजो 100% ॾियनि था। रोज़े जे टाइम ते जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि खे जेको आहे सो इफ़्तार पुॼाइण में पंहिंजो भरपूर जेको आहे सो माना शमूलियत हुन में कनि था ऐं पंहिंजी पूरी एफर्ट्स ॾेई करे उनखे प्रॉपर वे सां हिते हुन में सर्व कनि था पंहिंजो। सो ऐं जेको आहे सो अल्हम्दुलिल्लाह अॼु वञा पियो उमिरि ते ऐं दोस्तनि जी वॾी महिरबानी, मूंखे उमेदु न हुई त मूंखे हिते घुराए करे एतिरी जेको आहे सो इज़त बख़्शींदा। तव्हां सभिनी दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं चाहंदो इन इज़त खां पाण इन खां बि वधीक तव्हीं सभु जेको आहे सो मुस्तैक़ कयो। तव्हांखे इहे सभु शयूं मिलणु खपनि। मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे माना ॿिन्हिनि हथनि सां सलाम आहे। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी जेके पहिरें रोज़े खां वठी माना आख़िरी रोज़े ताईं बग़ैर के लालच जे निभाए बीठा आहियो, नीति आई सां गॾु बीठा आहियो बग़ैर के लालच जे। तव्हांजी वॾी महिरबानी।